हे असां बीठा आहियूं मेमण हॉस्पिटल में। सो गुल एतिरा ख़ूबसूरत आहिनि जो मां रही न सघियमि हिननि जी वीडियो भरे बग़ैर। माना सची ॻाल्हि इहा आहे त मरीज़ हिते अची न पहिरियों त गुल ई ॾिसी थोरो काफ़ी बहितर महसूसु कंदो। सो हलूं था हाणे असां घर, जंहिं कम लाइ आयासीं उहो फ़िलहालु अधु कयो आहे। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे ऐं टाइम थियो आहे तक़रीबन मुनो 1। असां वञी रहिया आहियूं हॉस्पिटल। व्लॉग जी इब्तिदा देरि सां थी कयां छो त सुबुह जो बि मां हॉस्पिटल वई हुयमि। अगरि मूड थियो त इहो हाल अहिवाल ॾींदीमांव, न त बसि। सो मोटी ईंदमि त ॾिसां थी बाक़ी सॼे ॾींहं में छा थी करे सघां, उहो इनशाला तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। सो फ़िलहालु पंधु आहे हॉस्पिटल ॾे। कुछ पेपर क्राफ्ट मां तव्हां सां शेयर कयां थी। पेपर जो मां इलाही कमु कयो आहे। ही हार्ट शेप्ड बॉक्सिस आहिनि। इन्हनि जे साइड ते तव्हां लेस ॾिसो, ही इन्हनि जा ढक आहिनि मथां, ऐं ही अॻियां राउंड शेप तव्हांखे नज़र ईंदा बॉक्सिस। ऐं इन्हनि खे बि जेको आहे साइड खां मां लेस सां डेकोरेट कयो आहे। लेसिस बि कलेक्शन मूं वटि इलाही आहे। ही हेक्सागन शेप में हिननि जा पेपर ॾिसो, कलर्स ॾिसो, हिननि जी फिनिशिंग ॾिसो तव्हां। ऐं हिन सभिनी ढकनि जे मथां ई मां नंढड़ा रिबिन फ्लावर ऐं स्टेमिन्स सां जेको आहे डिज़ाइन ठाहियो आहे। हीउ हिकिड़ो अलॻि सां बॉक्स आहे, इहो बि सेम तरीक़े सां ई ठहियलु आहे। साइड ते रिबिन्स लॻियल अथसि, ॾिसो केतिरो ख़ूबसूरत थो लॻे न। ऐं उनखां अलावा पेपर सां मां कार्ड्स त बेशुमार ठाहिया आहिनि। हीअ कुझु कार्ड्स मां सिर्फ़ु तव्हांखे शो करण जे लाइ, त पेपर वर्क जेको आहे पेपर क्राफ्ट में मां इहो कम बि तमामु घणो कयो आहे। ऐं मुंहिंजा ही कार्ड्स सभु जेके आहिनि मुंहिंजा सेल थियल आहिनि डिफरेंट एग्ज़िबिशन्स में। बसि ही फ़ोटो मूं वटि यादूं आहिनि। मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां इन कम खे। हीअ जेको अॻियां तव्हां कार्ड ॾिसो था, स्क्रैप बुक टाइप सां कार्ड आहे। हिन जे मथां जेके डिज़ाइन तव्हांखे नज़र अचनि था, इहे सभु खुलंदा। जीअं ही हार्ट, हिकिड़े पॉकेट मां हार्ट्स जी लड़ी थी निकिरे। हीउ हिकिड़ो हार्ट ओपन कयोसीं त इन जी इहा गुल जी शिकिल थी वई। इन ते कुझु लिखी सघिजे थो, पिक्चर्स हणी सघिजनि थियूं। हीउ हिकिड़ो रिबिन सां ॿधियलु आहे, इनखे खोलिबो त इहो इलाही वॾो थी वेंदो, खुलंदो। ऐं डिज़ाइन ऐं कटिंग्स ऐं कलर्स ॾिसो ऐं महिनत ॾिसो केतिरी घणी आहे। ही डायरी वांगुरु जेको राइट हैंड ते आहे, इहो डायरी वांगुरु खुलंदो, जीअं हीउ पियो खुले। इन ते पिक्चर्स हणी सघिजनि थियूं, फ़ोटोज़, ऐं कुझु लिखी सघिजे थो मैसेज। हीउ ॾिसो हार्ट शेप में डायरी टाइप, इहो बि हिन सां अटैच्ड आहे कार्ड्स सां। इहे डिफरेंट कार्ड्स जा फ़ोटो आहिनि। हीअ इम्बेलिशमेंट्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ कार्ड्स खे डेकोरेट करण जे लाइ मां ठाहियूं हुयूं। मोस्टली मुंहिंजे शयुनि जा वीडियोज़ जेके अथव उहे अवेलेबल आहिनि, उहे तव्हां ॾिसी सघो था। पेपर सां कमु करणु मां चवां थी, माना मूंखे त हर शइ सां ई कमु करणु वणंदो आहे, तमामु सुठो लॻंदो आहे। ऐं अॻियां ॾिसो ही पेपर फ्लावर्स, हिकिड़ो त वाइट वारो त न्यूज़पेपर मां ठहियलु आहे, बाक़ी ॿ रंगीन कागज़ मां ठहियल आहिनि। हीअ जेके आहिनि हिननि जी वीडियो अवेलेबल अथव। ॾाढा सुहिणा गुल आहिनि ऐं हिननि जी वीडियो बि अवेलेबल आहे। इहे साॻिया गुल वरी मां हिते वाटरिंग कैन में जेको आहे डेकोरेट कया आहिनि, त ॾाढा सुहिणा था लॻनि। अॻियां ही पेपर जो मग आहे। पेपर सां मुराद चार्ट शीट, जीअं थिक कार्ड शीट हूंदी आहे। ऐं उनखां अॻियां ही बर्ड केज ठाहियो आहे मां। इन में 2 हार्ट्स जेके क़ैद कयूं आहिनि, तव्हां आर्टिफिशियल पखी हणी सघो था। हिकु दफ़ो मूं वटि रैपिंग पेपर न हो त मूं अख़बार सां रैप करे ऐं मथां इहो गुल ऐं पटी हणी छॾी।
ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी कुझु डेकोरेटेड बोतलूं ऐं बरनियूं। सो हीअ आहिनि बोतलूं ऐं हीअ आहिनि बरनियूं। तव्हां ॾिसो था त मूं उन्हनि खे कीअं कीअं कहिड़े कहिड़े तरीक़े सां डेकोरेट कयो आहे। इन्हनि सभिनीनि जूं वीडियोज़ अवेलेबल आहिनि ऐं इहे सभु तक़रीबन घणियूं जेके आहिनि गिफ्ट में हलियूं वयूं आहिनि ऐं वठण वारनि इंतिहाई ख़ुशीअ जो इज़हार कयो। हीअ त रिसेंटली मां तव्हांजे साम्हूं ई ठाहियो त हीअ शीशे जी बोतलनि खे मां मिटीअ जो रूप ॾिनो ठिकर जहिड़ो। ऐं ही बोतल बि जेका आहे गिफ्ट में वियल आहे। ही जार्स ये जेम जूं ख़ाली बोतलूं आहिनि, इहे डेकोरेटेड प्लांट्स विझी मां गिफ्ट कयूं। हीअ बोतल गिफ्ट में हली वई, सभु बोतलूं गिफ्ट में वयूं आहिनि। हीअ लेफ़्ट साइड ते हाणे ॾिसिजो हीअ बोतल आहे, इहा गिफ्ट में वई। ऐं जिन जिन वटि आहिनि उन्हनि बेइंतिहा ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं उन्हनि खां वधीक मां पाण ख़ुशि थियसि। सिंपल सुथरी वेढ़ियल आहे। ऐं हीअ त पेंटेड बोतलूं मां तव्हां सां शेयर करे चुकी हुअमि कल्ह ट्यूनी शायदि। मुंहिंजी अम्मा कॾहिं कॾहिं झुंगारींदी हुई, मज़ो नाहे मन में ओ दिल जे चमन में, मज़ो नाहे मन में ओ दिल जे चमन में। सो मज़ो नाहे मन में अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो तक़रीबन हॉस्पिटल जो नज़र थी वियो त मां अॼु बि कुझु न करे सघी आहियां। सो मज़ो नाहे मन में, बसि उन खां वधीक हाणे छा चवां। सुबुह जो डॉक्टर वटि अपॉइंटमेंट हो, उते वियासीं ऐं उहो त ख़ैर टाइम उन में न लॻो, जल्दी थी वियो। उन्हनि जेके टेस्ट लिखी ॾिना उन्हनि जो टाइम वरी असांखे मंझंदि जो 1 बजे जो मिलियो। ऐं 1 बजे वियासीं त तव्हां यकीन कयो त ईअं लॻे पियो सॼी दुनिया बीमार आहे। हालांकि प्राइवेट हॉस्पिटल हुई, पोइ बि उनजे बावजूदि एॾी रश जंहिंजी हद न आहे। त उन में टाइम ईंदे ईंदे इलाही देरि लॻी वई। टेस्ट में त थोरो त टाइम लॻो, पर जॾहिं वारो अचण में इलाही टाइम लॻो ऐं वेही वेही थकिजी पियासीं। ऐं ॾाढो माना उतां मां मोटी करे इलाही बेख़बर थी सुम्ही पियसि न, उन में इलाही ॾींहुं लॻो। सो हालांकि उते वेही छा कयो, बसि वेठी हुयमि, पर उहो इंतज़ारु ॾाढो किनो हूंदो आहे। सो उन जे करे अॼु जो ॾींहुं सॼो ई डांड डोल थी वियो। जेको टाइम घर में गुज़ारियमि उहो सुम्ही पियमि ऐं कुझु ख़ासि शेयर करण लाइ न हो। ॿाहिरि वियासीं त इहो थोरा वीडियो क्लिप भरियमि। गुल बसि अलाए छा मूंखे सॾनि पिया, हालांकि मां उते अञा घणी देरि वीडियो भरियां, पर आख़िर साॻे साॻे गुल केतिरा भरियां। सो इहा ॿाहिरीं थोरी क्लिप भरियमि ऐं उन खां सवाइ सोचियमि त अॼु तव्हां सां पंहिंजो पेपर क्राफ्ट बि शेयर कयां। ऐं बॉटल्स जेके बि आहिनि इन्हनि सभिनी जूं वीडियोज़ अवेलेबल आहिनि। इहे त वेझड़ाई में ठाहियूं आहिनि। पेपर क्राफ्ट बि 2-3 साल पहिरियों जा आहिनि इहे फ़ोटोज़, कार्ड्स जा, बॉक्सिस जा। ऐं मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां इन कम खे। आर्ट वर्क, क्राफ्ट वर्क जेको बि हुजे, चाहे उहो ॾिसंदा आहियो त बेकार शयूं हूंदियूं आहिनि, रिसाइक्लिंग हूंदी आहे, कुझु न हूंदो आहे, उन मां बि कुझु न कुझु मां ठाहींदी आहियां। मूंखे मज़ो ईंदो आहे ॾाढो। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे त पाण खे विंदराइजे, पाण खे ख़ुशि रखिजे ऐं पाण खे मसरूफ़ रखिजे। ॿी ॻाल्हि त हैरत लॻी मूंखे ॾाढी त जॾहिं बि हॉस्पिटल वेंदा आहियूं एॾी रश हूंदी आहे। अखियुनि जे डॉक्टर ॾे वञु त उते लाइन लॻी पई आहे, हॾियुनि जे डॉक्टर ॾे वञु उते लाइन लॻी पई आहे, डेंटिस्ट ॾे वञु उते रश आहे, बाज़ारि वञु त बाज़ारि में रश आहे। हर हंधि याने अवाम माशाल्लाह, अलाह सभिनी खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे ख़ासि तौर ते त सिहत जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। मां ॾिसां थी त मुंहिंजा ॿार मूंखे चवंदा आहिनि त तव्हां त सॼी उमिरि पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखियो आहे, पोइ तव्हां छो था बीमार थियो। त तव्हां इहो ॾिसो। मां उन्हनि खे इहो चवंदी आहियां त ॾिसो, जॾहिं मां सिहत जो ख़्यालु रखियो आहे, निंड पूरी कई आहे, खाधो पीतो टाइम सां खाधो आहे, उन बावजूदि हिन उमिरि में अची मुंहिंजो इहो हाल थो थिए, त जेके नथा कनि उन्हनि जो कहिड़ो हाल थींदो। सो बहितरु आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजी केयर कयो। ऐं ज़िंदगी जेका आहे अलाह साईं जी अमानत आहे, उन में ख़यानत नाहे करणी, उन में जेको आहे लापरवाही नाहे करणी। ऐं इलाजु सुनत आहे असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त असांखे उहा पूरी करणी आहे। पंहिंजी सिहत जो, पंहिंजी हेल्थ जो हद खां वधीक ख़्यालु रखणु घुरिजे। इलाही सारा माण्हू हूंदा आहिनि जेके सेल्फ मेडिकेशन कंदा आहिनि। माना मथे में सूरु आहे, हीअ दवा खाई छॾी, पेट में सूरु आहे, हीअ दवा खाधी, बुखार आहे, भला हीअ थो दवा खावां। ॿियो घणनि माण्हुनि खे मर्ज़ हूंदो आहे मशवरा मुफ़्त जा, मूंखे हीअ दवा लॻी तव्हां हीअ दवा खाओ। त ईअं न कयो प्लीज़। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। रांदि न आहे, मज़ाक़ न आहे। ऐं मुफ़्त में मिलियल जेके अलाह जूं नेमतूं आहिनि, हीअ असांजा उज़वा, हथ पेर, अखियूं, दिलि, दिमाग़, ॾंद, सभु कुझु। त माना असांखे उन्हनि जो क़दुरु नथो थिए। पर जॾहिं इन्हनि मां काई बि शइ ख़राबु थी थिए न, ऐं बंदो डॉक्टरनि जे हवाले थो थिए, त वञी लखनि में थो पए। ऐं पोइ बि ओढ़ो ओरिजिनल ओड़ो कमु कोन थींदो जेको अलाह जो ॾिनो आहे। सो बहितरु आहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। ऐं पंहिंजी मेंटल सिहत जो ख़्यालु रखण जे लाइ मसरूफ़ियत बि ज़रूरी आहे। चवंदा आहिनि ख़ाली दिमाग़ु शैतान जो घरु हूंदो आहे।
त पाण खे कंहिं सुठनि कमनि में सुठी एक्टिविटीज़ में मसरूफ़ रखो। ऐं हीउ हुनर रुॻो माइनि जो कमु कोन्हे, ईअं न आहे त मां औरत आहियां हुनर थी कयां वेठी तंहिंजे करे बसि ठीकु आहे, माई आहे न भली हुनर थी करे सॼो ॾींहुं, पर छोकिरा मर्द कोई बि क्राफ्ट ऐं आर्ट त इहो त फ़न आहे न, इहो त कंहिंजी मीरास न आहे, हिन ते नालो लिखियलु न आहे त भई केरु कंदो या केरु न कंदो आहे, हिन में जेंडर जो कोई उहो न आहे सुवालु त सिर्फ़ु मायूं कनि या मर्द कनि, आर्टिस्ट कोई बि थी सघे थो। सो सुठनि कमनि में सुठियुनि ॻाल्हियुनि में पाण खे मसरूफ़ रखो, पंहिंजी फिज़िकल हेल्थ ऐं पंहिंजी मेंटल हेल्थ जो हद खां वधीक ख़्यालु रखिणो आहे। ऐं अॼु जो व्लॉग सफ़ा नंढिड़ो आहे ऐं मां सोचियमि त कुझु न शेयर करण खां बहितर आहे त कुझु न खां कुझु हुजणु बहितर आहे, समथिंग इज़ बेटर देन नथिंग। सो न हुजे उन खां बहितर आहे त कुझु हुजे, पोइ थोरो ई सही, ठीकु आहे। ऐं उहो तव्हां सभिनीनि जे फरमाइश ते, तव्हां सभिनी डिमांड ते। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, परेशान कोन थी थियां, घबरायां कोन थी, पर थकिजी थी पवां, ॾाढी तंग थी थियां मां। ऐं मूंखे हॉस्पिटल खां ऐं डॉक्टरनि खां हिन खां हर इंसान खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॻाल्हि इहा न वणंदी आहे, पर वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे। सो मां त ॾिसां थी ॿार बि अस्पतालनि भरिया पिया आहिनि, नौजवान बि आहिनि, अलाह पनाह ॾे, हर तरह जा हर उमिरि जा माण्हू उते नज़र था अचनि मूंखे। त पोइ ऐं अॼु हिकिड़े ब्लाइंड माण्हू खे ॾिठमि त मां लख शुक्र कया त जेके मूंखे बीमारियूं आहिनि न उहे सोन आहिनि, मां ॾिसी त सघां थी, पंहिंजी मर्ज़ीअ सां उथी वेही अची वञी सघां थी, पंहिंजी मर्ज़ीअ सां मूव थी कयां, हिन दुनिया जहान जा रंग रौनकूं ख़ूबसूरतियूं ॾिसां थी, त यकीन कयो त अलाह जा लख लख शुक्र बजा आणियो। अगरि तव्हां सिहतमंद आहियो, तव्हांजो ज़हन तव्हांजो जिस्म सलामत आहे त वाह वाह। सो पंहिंजी सिहत जो, पंहिंजी हेल्थ जो क़दुरु कयो, अलाह जो शुक्र अदा कयो, हर हाल में शुक्र अदा कयो। ईअं न आहे त हाणे मुंहिंजी सिहत डाउन थियणु लॻी आहे त मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं सम्झ में थियूं अचनि, न न न, मां हमेशह खां शुक्रगुज़ार बंदनि मां आहियां ऐं अलाह कंदो त आख़िरी घड़ीअ ताईं शल अलाह जे शुक्रगुज़ार बंदनि में ई शामिलु हूंदमि। सो ज़रूरी आहे शुक्र करणु। असां क्रोधी आहियूं, किरकिरा आहियूं, बंदा, मूंखे हे थियो, मूंखे हीअं न थियो, हूअं न थियो, इहो ॾाढो हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। ऐं मूंखे यादि आहे त फस्ट ईयर में अलाए इंटर में उर्दू जे किताब में कोर्स में हिकिड़ो सबक़ु हूंदो हो, हाणे नालो वालो मूंखे कुझु न आहे छो त अरसा गुज़री विया, अधु सदी थी वई। सो उन में इहो हूंदो त माण्हुनि जेके उन्हनि खे डिफरेंट जिन जिन खे तकलीफ़ हुयूं, बीमारियूं, उहे परेशान पिया थियनि, अलाह साईं खे चऊं त जेकर हीअ न हुजे हा, हूअ हुजे हा, हीअ हुजे हा त हूअ न हुजे हा, जंघ में सूरु न हुजे हा, हथ में सूरु हुजे हा, ईअं मक़सदु इहो ई आहे त कोई बि जेको अलाह साईं उन्हनि खे ऑप्शन ॾिनो त सभु पंहिंजी पंहिंजी बीमारियूं लाहियो, उन्हनि लाइ ढेर करे रखियो, उन्हनि खे चई त हाणे जेको जेको तव्हां चओ था हीअ न हुजे हा, हूअ हुजे हा, त हूअ वारी जेका सभु पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी सां खणो। सभिनी खईं त अचे परेशान थिया, उन नई बीमारीअ सां उहे एडजस्ट न पिया करे सघनि, उन नई प्रॉब्लम सां उहो सफ़ा न पिया हिरी सघनि, उन्हनि खे वधीक तकलीफ़ ऐं वधीक परेशानी पई थिए। पोइ इन मां उहो असांखे कुझु अहिड़ो सबक़ु मिलियलु हो त इंसानु कंहिं हाल में ख़ुशि न हूंदो आहे, त हमेशह शुक्र करणु घुरिजे, सब्र करणु घुरिजे। अलाह असांखे जेका तकलीफ़ ॾिए थो, क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त अलाह साईं कंहिं बि इंसान खे उनजी बर्दाश्त खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहे, कंहिं बि बंदे खे उनजे सहण खां वधीक तकलीफ़ न मिलंदी आहे, इहो अलाह साईं फरमायो आहे। ऐं ॿियो इहो बि हदीस आहे त जेकॾहिं असांखे मोमिन खे को कंडो बि लॻे थो त उनजे बदिले में अलाह साईं असांजूं 10 असांजा गुनाह मिटाए थो, 10 असांजूं नेकियूं वधाए थो। यानी नंढे खां नंढी बि जेका तकलीफ़ मुसीबत असां ते अचे थी, उहा असांखे को न को फ़ाइदो ॾेई थी वञे, जेको असांखे ज़ाहिरी तरह नज़र नथो अचे, पर हक़ीक़त में उहो असांजे हक़ में बहितर आहे। सो इहो मुंहिंजो अॼु जो नंढिड़ो व्लॉग हुयो, कुझु ॻाल्हियूं हुयूं, कुझु कमु हुयो जेको मां तव्हां सां शेयर कयमि। कोशिशि कंदमि इनशा अल्लाह जेतिरो टाइम घर में रहां। ऐं हा, वॾी ॻाल्हि त असांजी कम वारी माई बि अची वई, मुंहिंजो नंढिड़ो पुटु अथसि 1.25 साल जो, तक़रीबन 1.25 साल या 1.5 साल जो, उहो ॾाढो बीमार हुयो। सो अलाह कयो हाणे उहो बहितर अथसि, त असांजे मथे मां इहो सूरु त लथो घटि में घटि, त टेंशन हुयो, घरु साफ़ु थी थो वञे, थांव धुइजी था वञनि, त 2 वॾा कम रोज़मर्रा जा थी था वञनि। सो अल्हम्दुलिल्लाह, ज़िंदगी रवां दवां आहे। अगरि ईअं ई मौजूदु रहियमि त सुभाणे वारे व्लॉग में वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, इनशा अल्लाह वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।